मशीनूं हिते जेकॾहिं डैम ही टुटी पियो त तक़रीबन 15-20 एकड़ जेको आहे असांजी ज़मीन बि ॿुॾी वेंदी ऐं जेको आहे जेको हींअर असांजे 15-20 घर आहिनि 15-20 ॿुॾा पिया आहिनि हींअर 15-20 घर ॿिया बि ॿुॾी वेंदा उन जो जेको आहे असीं डिप्टी कमिश्नर खां हिसाब वठंदासीं। मुझे तो घर किरी पिया मैदान ते ठहिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर लग अडेरो लाल जी गोठ पिन्यो खदरे जे इलाका महला ऐं पिंजारा महला में ड्रेनेज सिस्टम न हुअण करे खडन जो गंदो पानी घरन में काही पियो, रहवासी परेशान। अडेरो लाल जे गोठ पिन्यो खदरे में ड्रेनेज सिस्टम न हुअण करे खडन जो गंदो पानी घरन में काहे पियो आहे, जंहिं सबब रहवासी सख्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं केतिरीनि ई बीमारियुनि जनम वरितो आहे। उन मौक़े ते एहतजाज कंदे तारिक खदरी, महफूज़ अहमद लाखो, हफ़ीज़ पिंजारो, मुबीन माची, बाजो पिंजारो, आसिफ पिंजारो, सामाणो माची ऐं ॿियनि साफ़िन खे ॿुधायो त खड वारो बि हाणे वापसि घरनि मां आयो आहे। मुंहिंजो त घर किरी पियो मैदान ते ठहिया। हाँ हुकूमत के चो तो कुछ असो करे पानी तो कटाइली न असा वेला बीमारियों बारन मंझि हाँ बीमारी करूँ असी जगह मथे मन ठायूं। मुतालब खड में पानी जम थी वो है, आया रोज पानी एतरो है घर मना अंदर वरी वापस भी पानी वने इन को भी निकाली कानेगा। बे पासे आहे हिकिड़ी खड हुन निकाली आहे, हिन पासे का बि निकाली कान्हेगा। हिन में बीमारियूं नंढा ॿार खारज आया टाइम ॿार किरियो पने पोइ असीं परेशान था थियूं। हिकिड़ो ॿ किरी बि पिया आहिनि, मेंहूं 2 किरी पियूं आहिनि ऐं इलाही गंदगी आहे हिन में, या गैस्ट्रो थी वधे या बीमारी बि वधे। हींअर बि कोरोना बि हले, मच्छर अहिड़ा आहिनि, डेंगे असांजे असल रोज़ वञूं था दवा। असांजो DC साहिब खां मुतालबो बराए महिरबानी करे असांजो पाणी कढाए वञे हिसाब सां। ॿियो असांजे मखदूम साहिब खां मुतालबो असांजो उहो असांखे पाणी कढाए ॾिने साहिब। असीं वोटर मखदूम साहिब आया आहियूं, मखदूम रफ़ीक जमा असी उन वोटर बराए महिरबानी असी मखदूम साहब किबला मखदूम मोहतरम रफ़ीक जमा असी मुतालबो इहो हफ़्ता करे असांजो पानी कढाए ॾिए। DC साहब खे चवनि असांजो पानी कढाए वञे, बहितर महिरबानी इहा थींदी। में पानी घरनि जो आहे निकाली ठीकु, असां हिन खड खे जेको आहे जो को बि ड्रेनेज सिस्टम कोन्हे को, छाजे करे जो हिते ड्रेनेज सिस्टम को बि कोन्हे को। असां काउंसलर खां वठी जेको आहे काउंसलर चेयरमैन असांजो चेयरमैन खां वठी असां डिप्टी कमिश्नर सूदी असां हिन खड जे बारे में दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। जे हू दरख़्वास्तुनि जे मथां असां दरख़्वास्तूं ॾियूं आहिनि, हिकिड़ी दरख़्वास्त, ॿी दरख़्वास्त, टी दरख़्वास्त। हा बाबा तव्हांजो कमु कंदासीं, हा बाबा का बजट अचे, हिन साल थी विया आहिनि। हींअर जेको आहे सो पाणी घरनि जो बि निकाल नथो थिए, वापसी जेको आहे सो पाणी घरनि में बीठो आहे। हींअर जेको आहे सो 8-10 जेको आहे सो घर असांजा पाणीअ जे हेठि आहिनि, 2-3 जेको आहे सो घर असांजा किरी पिया आहिनि ऐं हींअर जेको आहे सो पाणी रोड ते बीठो आहे। असांजो को बि घस कोन्हे को। महिरबानी करे असांखे हिकिड़े पासे करो। सभिनि खे चयो आहे, काउंसलर खे चयोसीं, चेयरमैन साहिब खे चयोसीं, डिप्टी कमिश्नर ॾे असांजूं दरख़्वास्तूं वयूं आहिनि, महिरबानी करे असांखे खड जो पाणी कढाए ॾियो, पर असांजी केर बि कोन थो ॿुधे, केर बि कोन थो। हींअर जेको आहे तो असांखे खड जो पाणी वापसी वञे पियो। जेकॾहिं हींअर असां डैम जेको आहे तो असां पंहिंजो हथ जो ॾिनो आहे मशीनूं हिते, जेकॾहिं डैम ही टुटी पियो त तक़रीबन 15-20 एकड़ जेको आहे असांजी ज़मीन बि ॿुॾी वेंदी ऐं जेको आहे जेको हींअर असांजे 15-20 घर आहिनि 15-20 ॿुॾा पिया आहिनि हींअर 15-20 घर ॿिया बि ॿुॾी वेंदा। उन जो जेको आहे असीं डिप्टी कमिश्नर खां हिसाब वठंदासीं। जेके मज़लूम ॿार हींअर मच्छर बीमारियूं जेको बि हिसाब किताब थियो असांखे जानी या माली असांखे नुक़सानु थियो हिन पाणीअ जे करे। पाणी जे करे असांजा घर ॾठा या बीमारी काई जेकी वबा आई, असांखे डिप्टी कमिश्नर चेयरमैन ऐं काउंसलर असांजो इन खां वठंदासीं। असां सभु दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, सभिनि खे चयो आहे महिरबानी। असांजे ॻोठ जी लॻभॻि 6000 आबादी आहे, पर गुज़िरियल 10 सालनि खां चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असांजे ॻोठ में 2 वॾियूं खॾूं आहिनि। ड्रेनेज सिस्टम पारां ॻोठ जे वॾेरनि जे पासे वारे खॾ ते हिकु मोटर लॻल आहे। गुज़िरियल 5 सालनि जी बल्दियाती हुकूमत मां घणियूं ई उम्मीदूं हुयूं, पर चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां
करप्शन करण में मसरूफ़ हुअण सबबि उन्हनि मां बि लाभ न मिली सघियो। लाखा मोहल्ला ऐं पिंजारा मोहल्ला में ड्रेनेज सिस्टम न हुअण करे गंदे पाणीअ जूं खॾूं भरिजियो वञनि, जंहिंजो गंदो पाणी असांजे घरनि में दाख़िल थियो वञे, जंहिं करे रहवासी बेघर थी विया आहिनि ऐं मच्छरनि जी वधण जे करे केतिरियूं ई मोज़ी बीमारियूं पखिड़जण शुरू थी वियूं आहिनि। हिते चूंडियल नुमाइंदा वोट वठण महिल त केतिरा ई वादा कंदा आहिनि, पर इलेक्शन खटण खां पोइ ॾिसण में नथा अचनि। असीं डिप्टी कमिश्नर मठियारी ऐं पब्लिक हेल्थ खाते खे अपील था करियूं त खुदारा असांजे ॻोठ पिनियो खदरी में ड्रेनेज सिस्टम ठहिराए असांजे घरनि खे ॿुॾण ऐं इंसानी जानियुनि खे मोज़ी बीमारियुनि खां बचायो वञे। ॿी सूरत में असां डिप्टी कमिश्नर मठियारी जे ऑफिस जो घेराव करे पंहिंजे एहतजाज जो दाइरो वधाईंदासूं।